बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी। नाज़रीन जी, हिन वक्त असां मौजूद आहियूं म्यूनसिपल कमेटी सांगड़ में। जीअं ताज़ा हालिया बारिश जेके टे ॾींहं मुसलसल थी आहे, उन खां पोइ शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी गॾु थियो। बल्दिया जी जेका आहे सा पंहिंजी जुस्तजू जेका आहे पाणी कढण वारी उहा जारी आहे। रोडनि जी सूरत हाल कीअं आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी। ॿियो जीअं हींअर मुहर्रम जे हवाले सां रूटनि उन्हनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। अचो त असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे CMO सांगड़ मोहम्मद इब्राहिम उमरानी साहब। अचो त हिन खां पुछूं था इन हवाले सां। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे बेसिक जो आहे जो असांजे 3 ॾींहंनि खां वठी बारिश हलनि पिया ऐं 10 मुहर्रम जेका आहे मुहर्रम शरीफ़ बि स्टार्ट आहे। असां पंहिंजो जेका मीटिंग थी आहे उन खां पोइ असां 5 तारीख़ खां पंहिंजो सिलसिलो शुरू कयो आहे जिते रूट आहिनि ऐं माशाअल्लाह सभिनी रूटनि ते जीअं बरसाति पए पियो असांजी मशीन जी डिवाटिंग मशीनूं बि वेठो रूट असां सभु क्लियर कंदा रहियासीं। हींअर बि असां रूट तव्हां विज़िट कई हूंदी त सॼे जिते रूट आहिनि उन सॼो पाणी किथे बि कोई इशू न आहे, सभई असां सॉल्व कया आहिनि। वाटर सप्लाई ड्रेनेज जेके आहिनि उहे ड्रेनेज ते असांजे डिस्पोज़ल सभु एक्टिव आहिनि। उन्हनि ते जेके डीज़ल इंजन हुया जेके नाकारा उहे बि असांजे तयारु थी 7 ई जेके उहे डीज़ल इंजन असांजे स्टार्ट आहिनि जेके हलनि पिया। डिवाटिंग मशीनूं जेके बि आहिनि जिते बि ज़रूरत पए थी उते असां फ़ौरन लॻायूं था। जीअं बारिश ख़ुश्क थिए थो तीअं असां उते हलाए ऐं क्लियर कयूं था। इंशाअल्लाह त हीअ जेका 10 मुहर्रम आहे उहा ख़ैर आफ़त सां गुज़ारींदासीं ऐं रूट जेके बि आहिनि असां तय कया आहिनि उन रूटनि ते जेको आहे असां क्लियर कया आहिनि। बाक़ी जेका इंप्रूवमेंट आहे किथे मोबाइल मार्केट ते जेके मथे कुझु हुया शिटर वग़ैरह उहे बि हींअर असांजी कार्रवाई हले पियो ऐं असांजी टीम ते पहुतो, मां बि हुते वञा पियो। महिरबानी।